नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि भिटशा जे ड्रेनेज सिस्टम जो मोटर बंदि गंदो पाणी तंबूरा चौक ते जमा थी वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली जे करे डिस्पोज़ल ते पाणी निकाल कंदड़ मशीन ऐं मोटर नाकारा बणियल तंबूरा चौक ते गटर उथली पिया आहिनि। टाउन चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह पब्लिक हेल्थ जे नाअहली ख़िलाफ़ तंबूरा चौक ते पहुची सहाफ़िन आॾो एहतजाज कयो। पब्लिक हेल्थ अमलदारनि जी नाअहली सबबि तंबूरा चौक ते गंदे पाणी जे तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻो आहे। जॾहिं त नाज़रीन तोड़े शहरी सख़्तु परेशान आहिनि। भिठा में ड्रेनेज जो सिस्टम जो कंट्रोल पब्लिक हेल्थ खाते वटि हुजण जे करे शहर में गटरनि जो उथलण रोज़ जो मामूल बणियल आहे। डिस्पोजल जो कंट्रोल पब्लिक हेल्थ वटि हुजण जे करे टाउन इंतिज़ामिया बेवस बणियल आहे। ड्रेनेज जो कंट्रोल टाउन वटि न पर पब्लिक हेल्थ वटि आहे। अमलदार ॿुधाइण लाइ तयारु न आहे त टाउन चेयरमैन पाणी निकाल जा मोटर ऐं मशीनूं बंदि आहिनि। गंदो पाणी शहर में काई पियो आहे। डिस्पोजल जो कंट्रोल टाउन हवाले कयो वञे। चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह जो चवणु हो ज़िम्मेदार कोन आहियां। पंहिंजे शहर वारनि खां हथ ॿधी या माफ़ी वठां थो त उन कुझु करे कोन थो सघां। छाजे करे डी सी साहब ख़बर आहे ऐं लिखत में असांखा 12 महीना थी विया आहिनि। जांच थी आहिनि पब्लिक हेल्थ वारा असांजे शहर जा अरबे रुपया खाई विया आहिनि। मेंटेनेंस नथा करे सघनि त असां या हैंडओवर कनि, मुंहिंजे हवाले कनि। जेका शइ आहे मूंखे ॾियनि, मुंहिंजी शइ वापसि कंदा। ऐं ज़िम्मेदार न आहियां। हाणे न को मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। ऐं जेके आम दोस्त हूंदा उहे सम्झंदा त हीअ टाउन कमेटी वारनि जी जेका नाअहली आहे मुंहिंजी नाअहली आहे। जेको बि कमु थियल आहे पब्लिक हेल्थ वारा मुंहिंजो को साथ कोन ॾियनि। हीअ रुॻो पैसनि खाए चकर में हथ ॿधी ऐं सभिनी खे चवां थो महिरबानी करे हिन पब्लिक हेल्थ वारे साहिबनि खे, मुंहिंजे सभिनी प्रेस क्लब वारनि खे त हिन खां अॼु फौरन हिन वक़्तु हिते अचनि। भले एक्सीएम साहिब हिते मौजूदु हुजे त घुरायो, मुंहिंजी जान छॾायो हिननि पब्लिक हेल्थ वारनि मां। पैसा खाई भले खाइनि, भले सम्झो गवर्नमेंट जा पैसा खाईंदा ॿिया नेबर आहिनि इंडी खे उहे पुछणो पवंदा। मुंहिंजो कोन्हे पर मुंहिंजो कमु त करे ॾियनि। हीअ त जेको हीअ पाणी आहे हिन खे कुझु करे नथो सघां। छाजे करे मशीनूं मोटर ई हू सभु ख़राबु लॻी पई आहे। हवाले अञा ऑफिशियली ठाहे बि नथो सघां। हवाले करे अॻुवाट हिते आयो आहियां। हीअ सम्झो हड़ताल ते पिया ऐं एहतिजाज कयां थो। ऐं अॼु बिल्कुलु अॼु हिते वेंदुसि सुभाणे ऐं पंहिंजी सॼी काउंसिल खे ॾेई ॾियारे रोड हीअ छो था चाहिनि। कहिड़ी दुश्मनी अथनि, छा सबबु अथनि। एक्सीएम साहिब हिते अचे कोन थो, न मीटर थो हणाए न बिजली थो ठाहे ॾे। ऐं सभिनी साहिब हिन खे चवां थो ख़ुदा रहा हिननि सभिनी खे घुरायो हुजे त एक्सीएन खे घुरायो त हीअ कहिड़ो ज़ुल्म अथनि असां करे वेठा। ऐं शहर वारनि खे ऐं अॻुवाट ई पंहिंजी जेका ॿुधायां थो त हिन ज़िम्मेदारी असां टाउन कमेटी जी कोन्हे। मूं हेसि ताईं वॉलंटियर तौरु हुननि जी पब्लिक हेल्थ जी मदद कई आहे। पर अॼु मजबूर थी आया हुआ आहिनि। मूंखां ई कमु ज़ोर आहे। छा चार्ज हुननि लाइ मशीनूं हुननि लाइ मुलाज़िमो हुननि जा आहिनि। हथराजू तौरु ताईं हिते कमु नथा कनि। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।